घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में सिहत खाते जे मुलाज़िमनि पारां हेल्थ रिस्क अलाउंस बंदि करण जे ख़िलाफ़ OPD जो बाइकाट ऐं एहतिजाज 20 अक्टूबर ते कराची में धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। घोटकी में सिहत खाते जे मुलाज़िमनि पारां ग्रेड हेल्थ अलाउंस जे सॾ ते पैरामेडिकल स्टाफ जे मरकज़ी सदर औरंगज़ेब मेहर, अज़ीज़ ख्वाजा, आफ़ताब दायो, उस्मान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तालुका अस्पताल घोटकी में मुकमल OPD जो बाइकाट करे अस्पताल जे एमरजेंसी वार्ड अॻियां एहतिजाज कयो वियो आहे। इन मौके ते एहतिजाज कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि जो चवणु हो त सरकार सिहत खाते जे मुलाज़िमनि जो हेल्थ रिस्क अलाउंस बिला जवाज़ बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि सिहत खाते जे लखे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम पियो थिए। हिननि सरकार खां फौरी तौर ते हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करण जो मुतालबो कयो आहे, न त ॿी सूरत में 20 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब अॻियां धरणे हणण जो ऐलान कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।